बचसा दर्द तेरे विच रो रो दम दे सा ओ आपे सुन सी आपे सुन सी आपे सुन सी दिल टुट पासी हिकड़ी मरवे सा ओ कौन बचसा। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम है लाड़कानो टाइम ऐं मां हवा जो मेज़बान मुनवर हिंद। नाज़रीन, सिंध जो नाले वारो शाइर अनवर कमराणी हमेशह असां खां जुदा थी वियो आहे। उन जी शाइरी, उन जो फ़िक्र हमेशह यादि रहंदो ऐं हुन जेको शाइरी ज़रिए मुआशरे खे पैगाम ॾिनो उहो हमेशह जेको आहे यादि रहंदो। सिंध जे मुख़्तलिफ़ फ़नकारनि जेको आहे उनखे ॻायो आहे, उन जी शाइरी अॼु बि झरझंग जेकी आहे उहा गूंजी रही आहे। उहो तमामु हिकिड़ो बहितरीनु इंसानु आहे। अॼु असां दादू में मौजूदु आहियूं, उन जा वारिस असां सां गॾु मौजूदु आहिनि। उन्हनि खां पुछूं था त उहे अनवर कमराणी खे कीअं था यादि कनि। साईं, तव्हां इहो ॿुधाइजो त अनवर कमराणी अव्हांजो वालिद साहिबु हो, उनजो प्यारु, उनजूं मोहबतूं कीअं ॾिठियूं, छा चवंदो? हाणे बाबा जे बारे में अगरि हींअर खां ॻाल्हाईंदुमि त सुभाणे हे टाइम थींदो, पर मां खुटी कोन सघंदुमि। मुंहिंजो बाबा मुंहिंजी हयाती हो, मां सां तमामु घणो प्यारु कंदो, मां बि हुन सां तमामु घणो प्यारु कंदो आहियां। मूंखे ख़बर सम्झ में ॻाल्हि कोन थी अचे मां हुनजे बारे में छा चवां। अहिड़ी का शइ न आहे जेका हुन मूंखे आणे न ॾिनी हुजे, जेका मां हुनखां घुरी हुजे ऐं हुन मूंखे आणे न ॾिनी हुजे। अल्लाह सभिनि जे मथां पंहिंजे पीउ जा साया रखे, पर मुंहिंजो पीउ ॿी शइ हो। मां हुनजी तारीफ़ कंदमि कोन, छो जो मां खुटी कोन सघंदुमि। बसि हुन जहिड़ो इंसानु थियो न थींदो। बाबा ॿी शइ हुयो। हिन सिंध में बाबा जहिड़ो शाइर अॼु खां बाद में वरी कॾहिं न थींदो। मां इहो ई चवंदुमि। बसि मूंसां गॾु अनवर कमराणी जो भाउ बि मौजूदु आहे, उनखां बि पुछूं था। तव्हां इहो ॿुधाइजो साईं, अनवर कमराणी हिकिड़ो वॾो नालो आहे ऐं सिंध बल्कि पाकिस्तान जा माण्हू हुनखे सुञाणनि था। हुन जूं वॾियूं मोहबतूं, वॾियूं ख़िदमतूं आहिनि। अॼु असां सां गॾु न आहे, अव्हां सां गॾु न आहे, छा चवंदो? अनवर असांजो सुठो भाउ बि हुयो, असांजो दोस्त बि हुयो, हर सलाह मशूरो बि कंदो हुयो ऐं दिलि में बुग़्ज़ का ॻाल्हि अहिड़ी बि न रखंदो हो। तमामु शेर दिलि इंसानु हो। असांजे हिकिड़े नंढड़े ॻोठ काछे फुलू कमराणी में हाजी मेवो ख़ान कमराणी असांजो पीउ हारपो कंदो हो, हारी माण्हू हो। पोइ जॾहिं असां थोरा वॾा थियासीं त असांखे चईंदी हिकिड़ो तव्हां मां पढ़े, हिकिड़ो मूंसां पंहिंजे ॿनी ॿारे जो कमु कराए। पोइ अनवर चयो त मां तोसां गॾु आहियां, मां ॾुख सुख में मां बाबे सां आहियां, तूं पढ़, मां बाबे सां साथ ॾींदुसि। पोइ तक़रीबन 1979 में मां अञा ॾाढी मुछ मूंखे अचे पई ऐं सावल मां हली वियुसि सऊदी। पोइ उतां हिन शाइरी लिखणु शुरू कई। मां सऊदी हुयुसि त हिन जो 83 में मंज़र आम ते कलाम आयो, कोन बच सां दर्द तेरे विच रो रो दम ॾे सां। इन खां पोइ अनवर कमराणी ईअं सम्झ झर झंग जिथे किथे जबलनि में बि गूंजे पियो त कोन बच सां दर्द तेरे विच रो रो दम ॾे सां। उन खां पोइ काफ़ी हिन मौत ते कलाम लिखिया, जंहिंमें हिकिड़ो त अहिड़ो लिखियो जो बाबे असांजे रोई ॾिनो उन कलाम ते त बसि बीठो आहे साह लुकीअ में, 3 पथरियूं अथमि बुकीअ में, इझो ॼाण थियो ऑपरेशन बसि मौत जी आहियां मुठीअ में। पोइ असीं बाबे रोई ॾिनो। अम्मा रुनी हिन जे कलाम खे जेके मौत वारा कलाम बाबो त ॿुधी बि न सघंदो हो। यकीन कयो बाबो रोई ॾींदो ऐं हिन खे चवंदो हो त बाबा अहिड़ा कलाम ॾिठा जेके कंहिंजी दिलि खे ॾुखाइनि। बाक़ाइदे हिन खे भाकुर विझी रोई चुमियूं ॾेई ऐं चवंदो हो बाबे सां ॿिनि जी घणी मोहबत हूंदी अनवर जी बि। असां इहो ॿुधाइजो त अनवर कमराणी जा मां ॿाहिरि आहियो, ज़रूरु ज़िंदगी जो एतिरो अरसो गॾु हुननि सां गुज़ारियो। उनजे औलाद में पोयां सोग वारनि में केतिरी औलाद छॾी आहे ऐं उनखां पोइ औलाद में या ॿियो ख़ानदान में शाइरी जे हवाले सां को माण्हू आहे जेको उन ई सिलसिले खे शुरू करे? न सी अहिड़ो ॿियो को अनवर जो ख़्यालु त केरु कोन भरींदो। असांजो ख़ानदान त थियो पर पूरे दादू ज़िले में मां नथो सम्झां त को अहिड़ो अनवर कमराणी जहिड़ो शाइर ॿियो को पैदा थींदो। जी नाज़रीन, सिंध जे नाले वारे शाइर अनवर कमराणी जे तॾहिं ते मौजूदु आहियूं। उनजो भाउ, उनजा जेके औलाद आहे, उनजा जेके वारिस आहिनि, रिश्तेदार आहिनि, उन्हनि सां ॻाल्हियूं ॿुधो पिया। मूंसां गॾु अनवर कमराणी जो तमामु वेझो दोस्त, कराची में बि उन सां गॾु रहण वारो असांजो सहाफ़ी शौकत लाशारी, उहो बि हिते तॾहिं ते मौजूदु आहे। उनखां बि पुछूं था त हुन अनवर कमराणी सां जेके पंहिंजी ज़िंदगी जा ॾींहं गुज़ारिया, उनजे लाइ छा चवंदो ऐं उनखे कीअं ॾिठो। जी शौकत।
भाऊ अनवर कंबराणी मां चवां त पाकिस्तान जो वॾो नालो हो, छो जो पाकिस्तान जा जेके बि वॾा फ़नकार आहे अनवर कंबराणी खे ॻायूं। ऐं उन खां अलावा अनवर कंबराणी में हिकिड़ी ॾाढी भली ख़ासियत हूंदी हुई, खिलणो हुयो। अगरि हुनखे तकलीफ़ बि हूंदी हुई न त उहो असां सां खिलंदो हो। पोइ धरती में हिकिड़ो मुंहिंजो प्रोग्राम हो नओं अंदाज़ सां, पोइ मूं हिनखे चयो, मां चयो जज कंहिंखे कयां, चए मूंखे कर, मां चयो ॿियो माण्हू चई अल हदाद, मां चयो टियों माण्हू चई मरम। पोइ मूं हिकिड़ो प्रोग्राम कयो, मूं 6 कैमराऊं लॻायूं। अनवर लही आयो स्टेज ते, मूंखे चईंदा भाऊ हिननि कैमरानि खां ही कमु वठि। मां चयो अनवर तूं त डायरेक्टर आहे यार, मां चयो मूं इहो सोचियो पए पर तो मूंखे अॻु में इहा सलाह ॾिनी। बहरहाल अनवर कंबराणी उन प्रोग्राम में जेके बि फ़नकार आया उन्हनि सभिनि जे लाइ नई शाइरी लिखी आयो, छो जो मूं हुनखे चयो, मां चयो बाबा पुराणो कलाम तुंहिंजो को बि न कराईंदुसि मां, मूंखे चई मुंहिंजो हिकिड़ो घरु आहे जाए हलिया हलिया दादू हलिया, बाक़ी ॿिया तोखे आउं नवां ॾींदुसि। पोइ अनवर भाउ जूं कहिड़ियूं तोखे ॻाल्हियूं ॾसूं। अनवर भाउ हिकिड़ो तमामु सुठो पंहिंजे बचड़नि जे लाइ हिकिड़ो भले में भलो पीउ हुयो ऐं दोस्तनि जे लाइ भलो दोस्त हुयो। कंबराणी हिकिड़ो वॾो नालो आहे ऐं हुनजी वॾियूं ख़िदमतूं आहिनि, हू हमेशह लाइ असां खां जुदा थी वियो आहे, छा चवंदो? साईं असांजो त मामो हुयो, तमामु बहितरीनु इंसानु हुयो। हिन तमामु सुठो ॻायो, काछे खे उजागर कई, दादू खे उजागर कई, पूरी सिंध खे उजागर कई। सुठो शख़्स हुयो, सुठो माण्हू हुयो ऐं हिन असांजे ख़ानदान जे लाइ तमामु बहितरीनु हुयो। ऐं जेको बि असांजा थोरा घणा मसइला थींदा हुआ मामू हल कंदो, माना फ़ैसिला थींदा हुआ हल कंदो हुयो। तमामु हिकु सुठो इंसानु, बहितरीनु इंसानु ऐं सभिनि सां मुहबत करण वारो माण्हू हूंदो हुयो। मंज़ूर साहब खां पुछंदासीं त अनवर कंबराणी जी शख़्सियत काफ़ी अरसो उन सां गॾु शाइरी जे हवाले सां लाॻापो रहियो ऐं हिकु ई शहर सां ॿिन्ही जो तालुक़ु आहे, दादू शहर सां। त जॾहिं फ़नकार ऐं शाइर हूंदो आहे उन्हनि जो घणो पाण में लाॻापो रहंदो आहे, मुसलसल वक़्तनि ते पाण में जेको आहे डिस्कस बि थींदो आहे। मंज़ूर सकीरानी खां पुछंदासीं त अनवर कंबराणी जेकी शख़्सियत आहे उनखे कीअं ॾिठो ऐं उन जे लाइ छा चवंदा? दुनिया दम गुज़र आहे, आख़िर फना इहो ई रस्तो आहे, सभिनी खे हलणो आहे, राह रब्बानी आहे। अनवर जे वञण जी उमिरि न हुई, माशाल्लाह सिहत याब हो, सही हो, ठीकु ठाक फस्ट क्लास। ओचितो ख़बर पई, ॾाढो सदमो थियो, ॾुख थियो। जर जंग में हिन शाइर खे सुञातो थो वञे, ॼातो थो वञे। अनवर पंहिंजी हिकु तबियत जो मालिक हुयो, घटि पढ़ियल हुयो पर लफ़्ज़नि जी हुन वटि खाण हुई, हुन खे अलाह ॾात ॾिनी। मां चवंदो कुदरती ॾात हुई हुनखे, जेका हुनजी रवानी जेतिरी शाइरीअ में जेको रिदम हो या जेको तरन्नुम घटि शाइरनि में हूंदो आहे, या कुदरती ॾात हुई हुनखे। ऐं उस्तादनि जी हुनखे दुआ हुई, उस्ताद बुखारी जा शागिर्द बि हुया। त तमामु ख़ूबसूरत शाइरी अनवर कई आहे, जेका बि कई तमामु जंहिं बि फ़नकार कई त हुन मक़बूलियत माणी, माण्हुनि उनखे दाद ॾिनो। फस्ट क्लास शाइरी जो मालिक, सुठी तबियत जो मालिक हुयो, पर अॼु असांजे विच में आहे। अच्छा मंज़ूर साहब, उनजी शाइरी अवां बि काफ़ी लातादाद ॻाई आहे, ख़ासि तौर ते जॾहिं तव्हां सां मुलाक़ात कंदो, शाइरी जे हवाले सां अवां सां डिस्कस थींदो, कहिड़ी शाइरी खे वधीक अहमियत ॾींदो हो ऐं उनजो मिज़ाज कीअं हूंदो हो? तक़रीबन इश्क या शाइरी उसूल ते, इश्क ते उन तमामु घणो लिखियो, पंहिंजे धरतीअ जे लाइ बि लिखिया कलाम, पंहिंजे माण्हुनि जे लाइ। तक़रीबन विच थरी शाइरी कंदो हो, पर ईअं लॻंदो हो त कंहिंजे जेको ॿुधंदो हो ईअं चवंदो हो त ॼण त असांजे दिलि जी ॻाल्हि पियो करे। त इहा बि ख़ूबी हुन में अलाह ॾिनी हुई। त अनवर रुॻो पंहिंजे लाइ शाइरी न कई, हा लिखी हिकु ॿ गीत जीअं दादूअ में दफ़नायो वञे, अहिड़ा हिकु ॿ गीत हुन पंहिंजे तरफ़ां, ईअं दादू शहर वारनि जे लाइ बि हिकिड़ो गीत लिखी जेको मूं ॻायो, हाय दादू। पर हुन अक्सर शाइरी जेका आहे इश्क ते कई ऐं इज्तमाही जेका माण्हुनि जी सोच ते कई। ऐं हुनखे लफ़्ज़नि जो ज़ख़ीरो घणो हुयो, मवाद हुयो, उहा कुदरती ॾात हुई हुनखे। मंज़ूर साहब, अनवर कंबराणी जो को अहिड़ो गीत जेको जीअं तव्हां ॿुधायो हिकिड़ो त कोन बच सां बि जेको आहे झरजंग में ॻायो वियो, या ॿिया खोड़ सारा उन जा गीत आहिनि, कहिड़ो गीत जेको आहे उनजो जेको अनवर कंबराणी जो अवां पाण दिलि सां ॿुधाइणु चाहियो, उनजो हिकिड़ो थल ऐं मिसरो जेकॾहिं धरती टीवी जा नाज़रीन ॾिसनि था ॿुधायो? इहे गीत तमामु ख़ूबसूरत। हाय दादू हाय दादू, दादू में आ जादू, दादू में यार मुझो, दादू में आ दिल काबू। हाय दादू हाय दादू, दादू में आ जादू,
दादू में यार मुझो, दादू में आदिल काबू, दादू हलिया 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 दादू। ऐं वॾी ॻाल्हि त हुन जेका वसियत कई मुंहिंजो दादू चौकत नमाज़ पढ़ता कई वञे जनाज़ा या मूंखे बुखारी ते दफ़नायो वञे, त उहे हुनजी जेका वसियत हुई उन खे बि हुनजे पोइ हुननि उन तरीक़े सां निभायो। बचसा दर्द तेरे विच रो रो दम देसा, ओ आपे सुन सी आपे सुन सी दिल टुट पासी हिक दी मरवे सा, ओ कौन बचसा। जी नाज़रीन, सिंध जो नाले वारो शाइर अनवर कंबराणी असां खां हमेशह लाइ विछड़ी वियो आहे। प्रोग्राम लाड़काणो टाइम जे हवाले सां अॼु मां दादू शहर में मौजूदु आहियां ऐं मूंसां सिंध जो नाले वारो आर्टिस्ट रशीद चारण ऐं ॿिया मुख़्तलिफ़ शाइर सियासी समाजी अॻुवान बि अॼु हुन प्रोग्राम में मौजूदु हूंदा। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त अनवर कंबराणी जी जेकी शाइरी हुई, हिन समाज में जेको पैगाम हो ऐं अनवर कंबराणी जूं जेकी ख़िदमतूं अॼु उनखे यादि करण जे लाइ हीउ प्रोग्राम कयूं पिया। दादू शहर में मौजूदु आहियूं। अचो त रशीद चारण खां पुछूं था त उहा अनवर कंबराणी जे हवाले सां छा था ॿुधाइनि। साईं, तव्हां इहो ॿुधाइजो त अनवर कंबराणी हिकिड़ो वॾो नालो आहे ऐं हुन पंहिंजी ज़िंदगी शाइरी खे ॾिनी। अवां हुनजा वेझा दोस्त आहियो, तफ़सीलन इहो ॿुधाइजो त उन सां केतिरो टाइम गॾु तव्हां गुज़ारियो ऐं उनखे कीअं ॾिठो, कहिड़ी शख़्सियत हुई, छा चवंदा? साईं, अनवर कंबराणी वाही पांदीअ जे भर में ॻोठ आहे फुलू कंबराणी, उन में पैदा थियो ॼाओ ऐं उन्हनि जो पंहिंजो ॻोठ हो। इहो 1978 में माना उतां ई लॾे ऐं दादू शहर आयो। लॾे अचण जो सबबु हो को इश्क लॻो हुअसि, उन इश्क जे सिलसिले में ईअं सम्झो त ॼण हिनखे ॻोठ ने काली मिली ऐं हीउ उतां लॾे ऐं दादू शहर में आयो। शुरूआती ॾींहंनि में ही दादू बस स्टॉप ते हिन स्टार्टरी बि कई, पोजत माण्हू हो, स्टार्टरी बि कई ऐं हिन जो लिबास जेको आहे ॾाढो क्लासिकल हूंदो हो। रंगीन क़िस्म जा कुर्ता, साए चोले ते अछी कढ़ाई ऐं रंग जो सांवरड़ो हूंदो हो, नौजवान हूंदो हो। पोइ ही उन वक़्त में भाऊ मंज़ूर सखीराणी ऐं असां तक़रीबन गॾु हूंदा हुआसीं शाहबाद छाणे में। राति जो मंज़ूर जी महफ़िल पाण में कंदा हुआसीं, 2-4 दोस्त वेंदा हुआसीं। ही उते आयो, अचे महफ़िल ॿुधे, बाहि जो मच पियो ॿरंदो हो। पोइ कुझु ॾींहं वेही वरी हिन इज़हार कयो त साईं मां बि शाइरी कंदो आहियां हेॾा होॾा, पर हिन जो जेकी सादगी ही, जेको ॿारहाड़ी वारो लिबास हो, उन जे करे इहा ॻाल्हि अञा मंज़ूर साहिब खे ज़हन में एतिरी न पई अचे। पोइ ही रोज़ु जेको आहे सो उन महफ़िल में अचे वेहंदो हो। पोइ वरी हिन उस्ताद बुखारीअ वटि वञणु शुरू कयो। उस्ताद बुखारीअ जी न्याज़बंदी कयईं ऐं उनखे पंहिंजे उस्ताद या रहबर तौरु तस्लीम कंदो हो। ऐं पोइ उस्ताद बि मंज़ूर खे हिन जी पारत कई। एकड़ ॿेकड़ हिकु ॿ नंढे आर्टिस्ट हिन खे थोरो घणो ॻायो हो। उन वक़्त में जेको आहे सो हिन थोरो मज़ाहिया शाइरी बि कंदो हो, उन सां गॾु संजीदा बि कंदो हो। हिकिड़ो गीत ॾिनो मंज़ूर सखीराणी खे, कोन बचसां, हीउ सराइकी गीत हो, कोन बचसां, इश्क तेॾे विच रो रो दम ॾेसां। पोइ इहो गीत जेको आहे सो मंज़ूर सखीराणी साहिबु हिन खां वरितो ऐं उनखे रटणु शुरू कयो। माना डेली वेही झूंगारे, इन जे विच में हिकु ॿ महफ़िल में ॿाहिरि वियासीं त बि मंज़ूर इनखे वेही झूंगारे। पोइ हू एॾो रटिजी वियो जो हिकिड़ो मूं सेवण में शो कयो, उन में मंज़ूर साहिब जो ॻायो त तमामु वाह थी वई। इहा ख़बर जेकी आहे लाड़काणे जे लोक फनकार प्रोडक्शन वारनि खे पई, उन्हनि राब्तो कयो ऐं मंज़ूर साहिब जी कैसेट जी एग्रीमेंट थी। जॾहिं मंज़ूर साहिबु इहो कैसेट में ॻायो, जेतोणीकि त उन ॾींहुं मूंखे यादि आहे, इहा तक़रीबन 80 जी ॻाल्हि आहे, जॾहिं हिन लाड़काणे में रिकॉर्ड कयो आहे गीत, त मूंखे यादि आहे त मंज़ूर सखीराणी साहिब खे तमामु घणी खंघी ऐं अनवर पाण बि उन में मौजूदु कोन हो। अली गुल हो, तबसुम साहिबु हो, मंज़ूर साहिबु हो, आऊं हुआसीं। इहा जेकी आहे होला राम जेको आहे सो रिकॉर्डिंग कई लाड़काणे में।
ऐं उन रिकॉर्डिंग में हिनखे खंघि तमामु घणी मंज़ूर रखे, पोइ खंघि जो सीरप जा 2 चमचा वठी ऐं रिकॉर्डिंग कई। शायदि बज़मी मूसीकार हो। इहो गीत जॾहिं रिकॉर्ड थियो ऐं पूरी कंप्लीट कैसेट थी वई, उन में उस्ताद जा गीत बि हुआ, तबसुम जा बि हुआ, त उहो मार्केट में धुम मचाए छॾी। ऐं इन गीत एॾी धुम मचाई जो मां तव्हांखे ॿुधायां त पोइ खोड़ वारनि असांजे सिंधी जलाल चांडियो, ॿियनि काफ़ी फौज़िया ऐं इन्हनि बि इहो गीत ॻायो ऐं रिकॉर्डिंग थी वई उन्हनि जी। अनवर कमराणी अॼु असां सां गॾु न आहे, उनजूं यादूं, उनजी शाइरी असां सां गॾु आहे। उनजे विछोड़े खे कंहिं पिया ॾिसो, छा चवनि? साईं, हीअ त असां वटि हिकिड़ो ख़ूबसूरत रंगनि वारो हिकिड़ो ख़ूबसूरत शाइर, जंहिंजो हिकिड़ो पंहिंजो शाइरीअ जो अंदाज़ हो, उहो असांखां विछड़ी वियो आहे ऐं इहा हिकिड़ी वॾी खोट आहे।